वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली का सुबह बिनार प्रोग्राम में ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कया सुरहान सां जेकॾहिं वरिस्थनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि 10 रुपए को वठी 10 लाख रुपए ताईं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं ख़ासि तौर ते नाज़रीन हिकिड़ी शइ आहे घणी हूंदी त तव्हां वधि में वधि ख़्यालु रखंदा कयो त ख़ासि तौर ते जॾहिं बाइक ते तव्हां पंहिंजे ॿारनि खे विहारियो था या अॻु या पुठि त उन्हनि खे हथु वग़ैरह ज़रूरु ॾियो या थोरो ध्यानु बि ॾींदा कयो क्योंकि अॼु सुबुह सवेरे मां जॾहिं अचां पई त हिकिड़ो नंढड़ो सो ॿार हुयो त उनखे पंहिंजो वालदेन हू ख़बर न आहे हू केरु पेरेंट्स हो उनखे बग़ैर उन ते छॾे हथ में अॻे बाइक हलाइण लॻा हाणे शायदि को अॻे थुॾो अचे या को खॾो अचे त तव्हां ख़ुदि सम्झी सघो था त उन ॿार जी छा थिए केतिरो नुक़सानु थी सघे थो ऐं हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे कॉल वरितासीं हलो अस्सलाम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा सर मकसूद रंद का वोट मिठू रंद का राज रंदी बगला अवांखे भले कार कीअं आहियो दा जी बिल्कुल दावन तव्हांजो गुड मॉर्निंग बाकी कीअं आहे गर्मी गर्मी हिते इलाही गर्मी आहे जी हिते हींअर स्टूडियो में त थधि लॻी पई आहे ॿाहिरि इलाही गर्मी आहे अच्छा ॿार असां गर्मी घटि आहे हींअर हवा आहे हिते बि सही बिल्कुलु लाइव प्रोग्राम ॾिसूं था मेरान चैनल ते सही ॿियो कुझु चवणु चाहींदा सुठा जी 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 सुठा सुठा महिमान वेठा आहिनि बिल्कुलु बाजी इकरा साहब वेठी आहे ऐं डॉक्टर साहब वेठो आहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियुनि सां बिल्कुलु असां प्रोग्राम इंजॉय था कयूं ऐं बहितरीन ॻाल्हियूं हलनि थियूं जेके इल्म जे ज़रिए सां ॼाण जे ज़रिए सां सुठियूं सुठियूं असांखे उन मां रस्ता मिलनि था उन मां असां सिहतयाब पंहिंजी जान ऐं मां जेको आहे सिहतयाब कई त डॉक्टर साहब सुठी ॻाल्हि कई ऐं बाजी इकरा साहब सुठी ॻाल्हि कई जेका चई त नबी जो बि कौल आहे ऐं जेका इंसान अगरि वाधारो थिए थो त उनखे सबर जो रस्तो अख़्तियार करे थो ऐं सबर खां कमु वठे थो इहो बिल्कुलु बाजी जी सही ॻाल्हि आहे ऐं अलाह पाक पंहिंजे पाक किताब में फरमाए थो वलासिर इनल इंसान लफ़ी खुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र अलाह पाक फरमाए थो असल जो कसम इंसान खासारे में आहे उहो न आहे जिन्हनि ईमान आंदो ऐं सुठा अमल कया जिन्हनि हक़ जो रस्तो अख़्तियार कयो ऐं सबर जो रस्तो अख़्तियार कयो बिल्कुलु इहा बात जी सही ॻाल्हि आहे माशाल्लाह ज़बरदस्त ॾाढी सुहिणी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि असांजे प्रोग्राम में तव्हां शेयर कयो मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं उमेद आहे तव्हां ईअं ई कॉल कंदा रहंदो लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे मां हिन को ख़बर हो की तंहिं असां कोई सवाल ज़रूरु पुछंदी त गर्मी केतिरी आहे त अॻु में मूंखे पुछे छॾियो त तव्हां वटि गर्मी केतिरी आहे गर्मी जो ॾिसो हर कोई इंसान रड़ियूं थो करे गर्मी 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 एसी को सिवा माना जहिड़ो हिकिड़ा गर्मी होती यूनिवर्सिटी का जो दौर था सिंध यूनिवर्सिटी का आपको पता है कहाँ से वो नीचे हमसे AC2 सा है पंध 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 इन पोइ स्किन ओड़ी महिल केतिरी असांजी ख़राबु आहे ख़ासि तौर ते हाणे जे वक़्त में कीअं था ॾिसो उनखे उस वक्त एक्चुअली जवानी तो खराब भी है लेकिन उस वक्त जो एक लड़कपन था तो वी डोंट नीड एनीथिंग शेल्टर करके जा रहे होते थे आई रिमेम्बर कि वो एक हमारा फोल्डर होता था उसको पकड़ के हाँ एक्चुअली वहां जा रहे होते अच्छा उस वक्त हमें पता नहीं चलता था कि कितना हम लंबा चल रहे हैं और आई नो कहाँ IBA और कहाँ AC2 और हाँ और 3-4 दफा हम लोग जा रहे हैं और मस्तियां हो रही हैं और वो फ्रेंड्स एक सर्किल होता था जैसे हमारा 7 लड़कियों का ग्रुप था एंड आई रियली मिस माय फ्रेंड्स जो भी देख रही हूँ तो मैं उनको बताऊंगी कि आई रियली मिस और स्कूल फ्रेंड्स भी मेरी जो भी हमारी हैं लेकिन उस वक्त पता नहीं अब होता है एहसास अब गर्मी ज्यादा लगती है अब लगती है उस वक्त नहीं पता होता था और बीच का रास्ता आसा विच वालो रास्तो भी गोलींदा से अब तो बंद भी गया है अब तो माशाल्लाह काफी हमारी यूनिवर्सिटी डेवलप हो गई है और अल्लाह का शुक्र है और मैं कहती हूँ कि अभी जो हमारे वाइस चांसलर इंशाल्लाह उसको और अपग्रेड करेंगे उससे पहले जो एक्स हमारी वाइस चांसलर थी अल्लाह उनको जन्नतुल फिरदौस में जगह दे शी वाज अ ग्रेट लेडी शी वाज अ ग्रेट लेडी मेरी इंस्पिरेशन थी यानी मैंने अपनी माँ की सब स्टूडेंट्स की इंस्पिरेशन बिल्कुल नहीं बहुत अच्छी थी वो बड़ी हम्बल बड़ी आई रिमेम्बर मैं एमफिल में जाती थी एमफिल की जब मैं कर रही थी तो आई वाज डिसअपॉइंटेड क्योंकि एमफिल और PhD इज जस्ट लाइक अ बेबी आपको बच्चे से उसको बड़ा करना पड़ता है लास्ट उन्हनि जो मैसेज भी हिकिड़ो ख़ूबसूरत जॾहिं उन्हनि खे कैंसर जे लास्ट टाइम हो चयो तूं पंहिंजे स्टूडेंट लाइ ई हिकिड़ो मैसेज ॾेई वई त पंहिंजी तालीम में जिन खे नथत जो ख़ासि तौर ते औरतुनि लाइ ॾाढी सुठी नहीं वो मुझे मेरी मदर के बाद माय मदर इज अ फर्स्ट इंस्पिरेशन और सेकंड वो मेरी थी मैं जब भी जाती थी आई वाज वेरी डिसअपॉइंटेड मैम मेरे साथ क्योंकि वो डीन होती थी इस वक्त तो मैं बड़े उनके पास जाती थी एंड शी वाज कोई बात नहीं करा जस्ट रिलैक्स एंड चिल तो
देखिए, हम जब तक अपने ओन नहीं करेंगे, मैं सुपरवाइजर्स हैं हमारे जितने भी हैं, मैं उनको सल्यूट करती हूँ कि उन्होंने डेफिनेटली बहुत अपनी स्ट्रगल करके पोजीशंस पे पहुंचे हैं, लेकिन अपने स्टूडेंट्स को ओन करें। जब तक आप ओन नहीं करेंगे हम तरक्की नहीं कर सकते। जैसे आपने सर से क्वेश्चन किया कि वाई हाउ वी हैव टू टेक स्टेप्स फॉर द बेटरमेंट, फॉर द अचीवमेंट ऑफ इकोनॉमिकल गोल्स, तो सबसे पहले तो आपकी ओनरशिप, चाहे वो प्रेसिडेंट हो, चाहे वो प्राइम मिनिस्टर हो, चाहे वो मिनिस्टर हो, चाहे वो आपके टीचर्स हो, चाहे वो आपके सुपरवाइजर्स हो, चाहे आपके मदर्स हो, चाहे फादर, वट एवर द पर्सन हु इज ओनरशिप इज नेसेसरी। यानी आप जब तक ओन नहीं करेंगे हम आगे नहीं बढ़ सकते। दीज आर द फ्लॉज कि जी हम इसको बढ़ा लें, इसको बढ़ा लें, आई डोंट थिंक सो। ओनरशिप, आप नफा नुकसान आपके जिम्मे, जब तक आप रिस्पांसिबिलिटी पंहिंजे मथो असां रिस्पांसिबिलिटी जिम्मेदारी न सम्झंदासीं ना ही असां अॻिते वधी सघंदासीं, ना ही पंहिंजे स्टूडेंट खे अॻिते ॼाण में डॉक्टर इस्माइल हाणे सां मूं ॻाल्हि कई वक़्त जी, हिकिड़ो गर्मियुनि जो हिकिड़ो वक़्तु हूंदो, दौर हूंदो, तव्हां स्टूडेंट शागिर्दनि खे ॾिसंदा हूंदो त पंहिंजो वक़्तु बि तव्हांखे यादि ईंदो हूंदो? ॿारनि जो हिकिड़ो स्टेज आहे, पोइ यूथ जो स्टेज आहे। यूथ वारो हिकिड़ो जेको टीनेज स्टेज हूंदो आहे, जेको 13 सालनि खां वठी 19 सालनि ताईं, वरी 22-25 ताईं, इहो अहिड़ो जेको बिलड हूंदो आहे जंहिंमें माना माण्हू खे कंहिं शइ जी तकलीफ़ न थींदी आहे। ऐं 25 सालनि ताईं त माना तव्हां ईज़ी वे में, ऐं जॾहिं यूनिवर्सिटी में बसि टंडो जाम में पढ़ंदा हुआसीं, हिकिड़ो त निमनि जूं थधियूं छाऊं, ऐं प्लस जेके से माना मुख़्तलिफ़ जेके से क़िस्म जा वण, निम, सरेल ऐं हेॾा अमलतास, सुख चेन, त उहो जॾहिं उन हॉस्टल में रहंदा हुआसीं त उनजी थधिकार हूंदी हुई, गर्मी महसूसु न थींदी हुई। ऐं ॿियो पाथ ते असां वटि सिधो जेको त वण हूंदा हुआ, त उहो हिन वक़्तु बि असां स्टूडेंट्स खे ॾिसंदा आहियूं त गर्मी तमामु घणी आहे, पर केॾी केॾी महिल तव्हांजी ॻाल्हि कई त किताब खणी मथे ते माण्हू स्टूडेंट्स वेंदा आहिनि, मेल फीमेल छोकिरियूं, या जेके से माना तव्हां ॾिसो त टीचर्स, पर टीचर्स खे वधीक गर्मी लॻे थी छो हुनजी एज ग्रुप आहे। यूथ जेको आहे हाणे एज सां इहे सभु शयूं, जीअं जीअं माण्हू जी जेको उमिरि वधे थी त पोइ इहे शयूं रेज़िस्ट जेको पावर आहे, वरी जॾहिं माण्हू पोड़ो थो थिए त वधीक शयूं तव्हां सोचंदा हूंदव त मुंहिंजो बि हिकिड़ो वक़्तु हो त गर्मी माना बर्दाश्त करे सघां पियो, है न? तव्हां को शरारत, को ख़ूबसूरत को वक़्तु, को वाक़ियो जेको तव्हां तव्हांजे स्टूडेंट बि ॿुधंदा हूंदा, चवंदा खां वधीक इहे हूंदा हुआसीं त माना हिकिड़ो त शरारत लाज़मी हाणे हिकिड़ो हिसो हूंदी हुई। नंढपण जो हिकिड़ो बहिराड़ी जो माहौल हो, पंगिरे जो, उते मुंहिंजी माना परवरिशी, उते पढ़ंदा हुआसीं, शरारत बि कंदा हुआसीं, डिबेट में बि हिसो वठंदा हुआसीं, उन खां पोइ शहर शायरी में बि प्रोग्रामनि में हिसो वठंदा हुआसीं, ऐं उन खां पोइ वरी कॉलेज लेवल जो दौरो बदीन जो, उन उते बि जेको सभु माना बहितर नमूने जेके स्टूडेंट्स असांजी सोशल एक्टिविटीज़ में उन वक़्त में हिसो वठणु, वरी यूनिवर्सिटी लेवल जो हूंदो त उन में वरी पोइ लाज़मी असांखे यादि आहे असांजो उस्तादु हूंदो प्राइमरी में, पोइ असांजो हिकिड़ो ग्रुप हूंदो, उहो वीचारो पोड़ो हूंदो, उनखे पंहिंजी निंड ईंदी हुई, त पोइ छोकिरा भुॻड़ा खणी ईंदा हुआ, पोइ ई हणंदा हुआ माना उन वक़्त में माना ॿार शरारत कंदा हुआ। पोइ वरी पोइ असांजे छोकिरा कंहिं धक पोइ सभिनी खे घुरा मोचड़ा हणंदो, त हाणे इहे त माना नंढपण जो हिसो आहे न, इहो अहिड़ो हिसो आहे जंहिंमें तव्हां उनखे ॿार खे माना उहो टीचर्स आहे जेको वालदीन आहिनि, टीचर्स आहे, ॿार खे रोल मॉडल बनाए सघनि था। हाणे तुंहिंजी ॻाल्हि कई उस्ताद जी, त हाणे अगरि शागिर्द तव्हां सां कोई शरारत करे त पोइ कीअं बि न शरारत छा आहे, टीचर्स जेकॾहिं स्टूडेंट्स खे वॼ ॾींदो स्टूडेंट शरारत कंदो। टीचर्स जो रोल आहे जॾहिं क्लास में वञे त बाक़ाइदे हू पंहिंजो पाण खे प्रिपेयर थी करे, पंहिंजे नॉलेज सां इक्विप थी करे, इंफॉर्मेशन सां इक्विप थी करे पंहिंजो पाण खे वञे, ऐं जॾहिं क्लास में बीहे थो त हू शुरू थी वञे कम खे, पोइ स्टूडेंट्स पाणे जेको माना लेक्चर में पोइ स्टूडेंट्स ॻाल्हाईंदा न, पर जेकॾहिं तव्हां बीठा हूंदा क्लास में या कुर्सी ते वेही रहंदा न, पोइ लाज़मी क्लास में उहो प्राइमरी जो हुजे, सेकेंडरी जो हुजे, यूनिवर्सिटी जो हुजे, उते स्टूडेंट लाज़मी गौर कंदा। तव्हां सम्झा थो जेकॾहिं उहो टीचर्स जे वस में आहे, जेकॾहिं हू तव्हांखे ॿुधायो न, जेकॾहिं सुतो पियो हूंदो त लाज़मी ॿार हुन ते त कंदा न, त इहे मूं ॾिठो आहे त प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी लेवल जेका एजुकेशन आहे उन में टीचर्स जो रोल इहो आहे त हूअ लेसन प्लान प्रैक्टिस टीचिंग जे हवाले सां उहो पंहिंजो पाण खे फुली इक्विप्ड करे वञे, ऐं जॾहिं क्लास में बीहे थो त घटि में घटि हू जो हुनजी ॼाण आहे उहो पाण जॾहिं अप्लाई करे थो न, त स्टूडेंट्स मूंखे नथो यादि अचे की स्टूडेंट्स मुंहिंजे क्लास में शरारत कई हुजे। हा, स्टूडेंट्स हिकिड़ो देरि करे अचनि था, पर मुंहिंजा दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि, कॾहिं हलो न कंदो, उनखे बंदि न कंदो आहियां। बाबा ठीकु आहे, थरस्ट आहे न, हिकिड़नि खे थरस्ट हूंदी आहे जल्दी पहुचंदा आहिनि, ॿियनि खे थरस्ट घटि हूंदी आहे आहिस्ते आहिस्ते पहुचंदा आहिनि, पर मुंहिंजे तरफ़ां हुननि खे इहो हूंदो आहे त बाबा तव्हां अचो न अचो,
क्लास हूंदो पर नॉलेज जेको तव्हां जॾहिं वठंदो त वधीक बहितर, न वठंदो तव्हांजो नुक़सान सही, जंहिंखे बि तालीम जी उन हूंदी त उहो तकिड़ो हा, हूंदो, जंहिंखे हा। तालीम जी उन कोन हूंदी। बिल्कुलु तव्हां ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि कई। इहे वक़्तु वाकई हूंदो आहे इंसान ते। अच्छा सर, तव्हां इहा ॻाल्हि कई त एजुकेशन तालीम जे मयार जे लिहाज़ सां, त आउं इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त पहिरियों टीचर बि माना यूनिवर्सिटी में, मां कंहिं पर्टिकुलर यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कोन थी कयां, उतां जो जेको प्रोफेसर हूंदो उन्हनि जी एजुकेशन टाइम ॾींदा बिल्कुलु प्रॉपर सां। अॼुकल्ह जे जेके ख़ासि चवंदा आहिनि शागिर्द कोन था पढ़नि, लेकिन टीचर प्रोफेसर जे छा क्रेडिट वञे थो, तूं कीअं स्टूडेंट खे पढ़ाइणु घुरिजे, या सिर्फ़ु हिकिड़ो टॉपिक ॾेई करे छॾे ॾिजे? ॿ शयूं आहिनि। ॾिसो न, वालिदीन जो रोल आहे ॿार जी तरबियत करणु घरूली सतह ते, सही, ठीकु आहे। ऐं उहा आहे, असां हुनखे चवंदा आहियूं इनफॉर्मल एजुकेशन सिस्टम। असांजो जेको सोशल सिस्टम में रहे थो ॿारु, उहो आहे नॉन फॉर्मल एजुकेशन सिस्टम। हीउ जेको फॉर्मल एजुकेशन सिस्टम आहे उहो प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी लेवल ताईं टीचर्स जेको रोल मॉडल हुअणु खपे। टीचर्स बाक़ाइदा, मिसाल हाणे तव्हांखे ॿुधायां त सेकेंडरी एलिमेंट्री जा कॉलेज हूंदा हुआ टीचर्स जे लाइ, उन में टीचर्स जी ट्रेनिंग थींदी। हुन में हिकिड़ो टीचर जेको हूंदो मैथमेटिक्स पढ़ाईंदो, साइंस पढ़ाईंदो, फिजिक्स पढ़ाईंदो, केमिस्ट्री पढ़ाईंदो, सिंधी पढ़ाईंदो, अंग्रेजी पढ़ाईंदो, ऐं हिकिड़ो रोल मॉडल हूंदो। ऐं उहो ई शाइरी सेखारींदो, उहो ई माना लतीफ़ जी शाइरी खां वठी माना दुनिया जे माना सॼी ख़बर हूंदी हुई। त यूनिवर्सिटी जी जॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं त यूनिवर्सिटी लेवल ते जेको असां वटि ग्लोबलाइज़ेशन थी आहे, जेका ही नॉलेज इकोनॉमी जो सॼो सिस्टम डेवलप थियो आहे, त हाणे तव्हांखे ॿुधाईंदो वञा त टीचर्स खे पंहिंजे रवैयनि में तब्दीली आणणी पवंदी, त हुनखे पंहिंजो पाण खे इक्विप थियणो पवंदो नॉलेज सां। जेकॾहिं नॉलेज वारो टीचर हूंदो त आउं सम्झां थो त उहो कॾहिं बि मार न खाईंदो, पढ़ाईंदो। हाणे असांजा टीचर्स जे हशर इहो थो थिए त जेकॾहिं कंहिंखे असाइनमेंट दादा हीअ तव्हां सब्जेक्ट पढ़ाए वठो, त चवंदा साईं लेबोरेटरी, पहिरीं ॻाल्हि त मूंखे लेबोरेटरी जा बुक्स खपनि। अगरि लेबोरेटरी बुक्स जी कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां हीअ हिन में सभु शयूं पयूं आहिनि, तव्हां रुगो सर्च करियो, मिली वेंदियूं। हाणे त दुनिया अचे पई आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते, हाणे दुनिया सॼी उन पासे डाइवर्ट पई थिए। असां किथे बीठा आहियूं, असां ॾाढो पोइते बीठल आहियूं। असां नथा सम्झूं त असां इन ई कॉम्पिटिशन जे दौर में सिंध किथे बीहंदी, पाकिस्तान किथे बीहंदो, दुनिया में असीं कॉम्पीट असांजो नौजवान करे सघंदो न करे सघंदो। त इन लाइ असांजूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, इहे मादर लिमे जेके आहिनि, इहे माना नॉलेज बिल्डिंग जूं जेके माना वॾा इदारा आहिनि, जेके ग्लोबलाइजेशन खे ॾिसी करे असांखे पंहिंजो टीचर्स खे बि ग्लोबल रिस्पॉन्सिबल टीचर थियणो पवंदो, ऐं स्टूडेंट्स खे बि ग्लोबल रिस्पॉन्सिबल स्टूडेंट थियणो पवंदो, त जीअं ग्लोब खे असीं मोड़ ॾेई सघूं। हाणे जो असांजे पहिरियां ई जेके इक्विपमेंट टेक्नोलॉजी वधीक ठहियल आहिनि ऑलरेडी ॿियनि फॉरेन कंट्रीज़ जूं या उन्हनि जूं, त असां उन्हनि खे ई वधीक अञा पढ़ूं पिया। पंहिंजी इम्प्लीमेंटेशन असां कोन कई आहे। कंहिं बि शागिर्द, कंहिं बि स्टूडेंट खे, कंहिं बि प्रोफेसर खे इहा अञा एबिलिटी न थी आहे त उहो शागिर्द पाण को अहिड़ी का शइ नई ईजाद करे। मसलो असां वटि यूनिवर्सिटियूं आहिनि, असां कैंपसनि ते ज़ोर घणो ॾींदा आहियूं, फिज़िकल इंफ्रास्ट्रक्चर आई कोन्हे, टीचर्स इहो आहे क्वालिटी कोन्हे, असां बिल्डिंग्स ते ज़ोर नथा ॾियूं, असां इक्विपमेंट्स ते ज़ोर नथा ॾियूं। दुनिया में तव्हां वञो, यूनिवर्सिटियूं सॼो राति खुलियल हूंदियूं आहिनि, स्टूडेंट्स खे जेका शइ खपे उहो उन ते तहक़ीक़ कंदा आहिनि। हिते स्टूडेंट जेकॾहिं PhD बि करे थो न, त हुनखे हिकिड़ो त टीचर्स गाइड सही नमूने नथा कनि, हुनजा ऑब्जेक्टिव सही नमूने डिज़ाइन नथा कनि, मेथोडोलॉजी सही नमूने नथा डिज़ाइन कनि, ऐं नतीजो सही त उहो शागिर्द जेको आहे बेरा रवैये जो शिकार थिए थो, ऐं नतीजनि या त PhD मां हथ खणी छॾियो थो वञे, या जेको सो यूनिवर्सिटी में बि ईअं ई आहे। तव्हां सम्झा थो यूनिवर्सिटी खे एट पार माना फुली इक्विप्ड करणो पवंदो। मां ब्रेक वठी वठां डॉक्टर, पोइ सॉरी टू इंटरप्ट, पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। पोइ मां इकरा खां बि पुछंदमि त इकरा आख़िर जेका यूनिवर्सिटी जी यादगिरी को शरारत, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं हू शॉपिंग करणु वेंदी आहे त केतिरी बार्गेनिंग कंदी, क्योंकि औरत त बार्गेनिंग कंदी ई कंदी। पर हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, इन प्रोग्राम सां ताबुन खे सुराण चाहे जेके नवरिश्तनि खे जोड़े थी, काॾे न वञो, सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सताबुन के सुरहान चाहे जेके नवरिश्तनि खे जोड़े थी, जिनके हर पैक में कैश इनामात मौजूद हैं। जी डॉक्टर इकरा, माशाल्लाह आप इतनी अपने PhD की है, तो ज़ाहिर बात है मूंखे बि ॾाढो शौक़ु आहे, त मां बि हाणे MPhil खां पोइ जेको आहे PhD जी हिकदमि जी पंहिंजी महिनत ते सभु कुझु हूंदो आहे। पर जॾहिं असां ख़ासि तौर ते माना हिकिड़ी ॻाल्हि जी मूं पहिरियों बि कई, त असां हर शुबे में सभु सही हूंदा, टेरेटन हर शइ परफेक्ट असांजी औरतुनि जी हूंदी आहे, लेकिन जॾहिं बार्गेनिंग जी ॻाल्हि अचे त उते बार्गेनिंग असां ज़रूरु कंदा आहियूं। कभी की है बार्गेनिंग? सच बोलता है ये गाल। अब कहाँ बार्गेनिंग, अब तो फिक्स्ड रेट होते हैं चेका पे। फिक्स बार्गेनिंग की भी एक दौर था जब बार्गेनिंग करते थे। अब तो आप कहीं भी चले जाएं, ओपन लिखा हुआ होता है फिक्स्ड रेट,
اور ہاں وین آئی واز ان یونیورسٹی لیول اور جب اسکول لیول پہ تھی تو تب ہم لوگ بہت کرتے تھے. آئی ریمبر ایک واقعہ مجھے یاد ہے, میرے بھائی کی شادی ہو رہی تھی اور آئی واز ان آئی تھنک سیکنڈ ایئر, بی بی کے پارٹ 2 میں تھی میں شاید, سیکنڈ ایئر میں. ہاں تو ہم لوگ شاپنگ کر رہے تھے, تو کیونکہ بھائی کی شادی کزن سے ہوئی ہے تو وہ میری ماما کی بیٹی تھی, تو بس ان کے لیے ہم لوگ لے رہے تھے. تو میں اور میری فرینڈز اور ہم لوگ سب گئے اور ایک وہ شاپ کراچی میں تھی طارق روڈ پہ, اور ان سے ہم نے سارے شرارے کھلوا لیے اور ہم نے لیا کچھ تو کیا حالت ہوتی ان شاپ کیپر جی. انہوں نے جاتے ہوئے ہمیں یہی کہا کہ میم کچھ تو دوپٹہ تو لے جاؤ. یہ تھی تو آج اॼुकल्ह जेके शॉपकीपर وہ سञाण वेंदा आहिनि माई जे चेहरे में ही वठंदी कोन, रुगो ॾेखारे. اصل میں بس ہم لوگ کو ایک فن تھا کیونکہ ہم لوگ تو نہیں خریدتے, ظاہر سی بات ہے وی کانٹ بائی, ہمیں کیا خریدنا تھا, لیکن وہ بس مستیاں تھیں ہماری, وہ شغل تھا ایک. ہم لوگ گئے اور ہاں 3-4 گھنٹے ہم لوگوں نے اس بیچارے کے نا یہ دکھا رہے نا وہ دکھا رہے نا وہ سٹھو ہے نا وہ سٹھو ہے, ऐं उन जो जेका न 4-5 कलाक जेके दुआ देता होगा बेचारा बहुत जॾहिं बाद वेड़ींदो हूंदो. आखिर में यानी ही आर्ग्यू आई थिंक 80,000 का उसने शरारा, एंड में वो कह रहा था 12,000 में ले जाओ. इहो घणो थींदो आहे त आख़िर में चवंदा भाॼी बल ॿुधा अच घणे में तव्हांखे खपे थो. नहीं लेकिन वो बड़ा, फिर मैंने कहा मैं 2 लूंगी एक नहीं 2 लूंगी. अगर 12,000 में तो हाँ, लेकिन दैट वाज द फन. एक फन था, वो एक दौर था और बहुत शरारतें की. आई वाज अ वेरी निट किड गर्ल एट माई स्कूल लेवल, एट माई यूनिवर्सिटी लेवल, एट माई कॉलेज लेवल. बड़ा हमारा यानी कि हम शरारती मशहूर थे. कॉलेज में भी मुझे कॉमरेड कहते थे, सॉरी यूनिवर्सिटी में, اور اسکول میں مجھے فلاسفر کہتے تھے. ہمارے ایک سر لیزلی ہوتے تھے, المیہ ان کو جنت دے, ہی واز اے کرسچن, لیکن وہ مجھے فلاسفر کہتے تھے. آئی ریمبر ہمارا ایک گروپ ہوتا تھا اور وی ور ریئلی انجوائڈ, ہم لوگ بڑا یعنی فل آف فن. اب میں دیکھتی ہوں اب وہ بچوں میں وہ چیز نہیں ہے, یعنی کہ میں دے ہیو ایگو, تھوڑا سا ایگو ہو گیا ان میں, تھوڑا ہم اسے کیونکہ ہم لوگوں نے ان کو اتنا پیمپر کر دیا ہے. وہ KFC اور برگر والے بچے ہو گئے ہیں. ہم لوگ تو یعنی کہ اتنے رف ٹف ٹھیلے والا برگر اساंखे अञा ताईं यादि आहे. जेके यूनिवर्सिटी में हूंदा आहिनि वक़्तु हूंदो, उहो हिकिड़ो दौर हूंदो एंजॉय करण. बाक़ी ایگزیکٹلی ان ٹیچرس کے تنگ تو ہم نہیں کرتے تھے, بس ٹیچرس کو تھوڑا لیٹ آ گئے, جیسے سر کہہ رہے تھے کہ وہ دروازے کھلے ہوتے تھے. تو آئی ریمبر دا اسٹوری کہ ہم میں BBA پارٹ 1 میں پہلے گئی تھی IBA حیدرآباد یعنی سندھ یونیورسٹی. تو ہمارے ڈائریکٹر ہوتے تھے سر انور علی شاہ سید, ابھی بھی ہیں, اینڈ ہی واز ویری اسٹرکٹ پرسن. اور میں کہتی ہوں ان کی وجہ سے ہم نے پڑھ بھی لیا. 8 بجے گیٹ بند ہو جاتے تھے. ہمارے بھی ایسے ایک ٹیچر ہوتے تھے تو وہ بالکل دروازے بند کر دیتے, یعنی ہم لوگ بھاگ رہے ہوتے تھے کہ ہم کلاسوں میں گھس جائیں. صحیح. اچھا کبھی ایسا وقت ہوا کہ ٹیچر میں نے لیکچر ॾे थो त पोयों पुठिते वेही करे का शइ खाधी हुजे? بہت دفعہ سر کھلن پیا त लॻे थो ये स्टूडेंट सां घणो तव्हां पेज कयो हूंदो, भई अचानक सां टीचर खे खुशबू ईंदी आहे. اچھا ایک سر تھے असांजे हिकिड़ो सर हो, सर जाहिद काजी अलमी, उनको भी जन्नत दे. ही वाज इकोनॉमिक्स टीचर, बहुत स्ट्रिक्ट होते थे. اور ہم لوگ ایک گروپ بیٹھا ہوتا تھا, ہم لوگ تو کھا رہے ہوتے تھے, ٹھک ان کی چوک آتی تھی. ہم نے کبھی چوک نہیں پھینکی, سر کی چھاپی کری, چوک کری, اے اللہ, وہ پوری کلاس میں ایک شور ہو جاتا تھا کہ جی سر کو نظر پڑ گئی ہے. So that was بڑا loving. صحیح. میں آپ پہ پھر واپس آتی ہوں. ڈاکٹر کو ڈاکٹر یہ کیئं लॻंदो आहे वक़्तु जॾहिं खुशबू ईंदी आहे, पोइ स्टूडेंट जेको कुझु खाईंदा سر کو آتی ہوئی, سر کو अञा बि ईंदी हुई. न इहे ॿार वाक़ई स्टूडेंट्स जेके आहिनि उहे उन्हनि जी लाइफ ई अहिड़ी आहे न, उनखे तव्हां सम्झा थो त कुझु गाइडलाइन ॾेई उनखे सम्झाए सघिजे थो, पर कॾहिं बि उनखे कंपेल न कयो, कॾहिं माना उनखे धड़को न ॾिनो. उनजो रीज़न इहो आहे त माना हिकिड़ो मैच्योर माइंड आहे, उन खे तव्हां वेही पंहिंजे ऑफिस में सम्झाए सघो था. तव्हां सम्झा थो त इहे ॿार अञा ताईं यूनिवर्सिटियुनि में केॾी महिल बुख लॻंदी आहे, क्लास शुरू थी वेंदा आहे त बर्गर वठी माण्हू खणी वेंदो आहे, खाईंदो आहे, पर पोइ हिते अहिड़ो जी उस्ताद ॾिसी न सघे. त इहो वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे, इहो खुशबू ईंदियूं रहंदियूं आहिनि क्लास में. काफ़ी टीचर त चई बि चवंदा आहिनि त آپ نے کھلایا क्लास में नहीं जैसे और ऐसी एक होती ना, नहीं, वो हम तो स्टूडेंट्स को फैसिलिटेट करते हैं. मिसाल मेरे पास 3-4 शोबे हैं. स्कॉलरशिप का शोबा है, उसमें हम स्टूडेंट को फैसिलिटेट करते हैं. कैपेसिटी बिल्डिंग ट्रेनिंग्स जो होती हैं, एक्सपर्ट विजिट में उनको लेके जाते हैं, कभी आईबी में, कभी कहीं, कभी कराची. जेंडर रिसोर्स सेंटर हमने खोला था टंडोजाम में, तो मैंने बच्चों को कहा कि भाई अभी आप कंपटीशन में हिस्सा लें. हाँ, सिंध यूनिवर्सिटी वाले के बोले क्या है, टंडोजाम वाले बच्चों को भी इन्वॉल्व किया.
कि पेंटिंग कंपटीशन जेंडर के हवाले से, That's great. फिर जेंडर जबरदस्त। इधर कराची लेके गया था, वहाँ उनको मैंने होटल पे खाना खिलाया था सबको, उस्मानिया पे, भाई आ जाए सब अची वेही मानी खाओ। वाह। त इहो आहे त स्टूडेंट्स खे माना असां पंहिंजो माना ॿार वांगुरु पंहिंजे ॿारनि में चीज़ वांगुरु त उन दिल बि कंदो आहे उन distance जो। घणो न रखियोसीं, छो जो सही। असांखे ख़बर आहे त ॿार खे तव्हां जेतिरो प्यार मोहबत में नौजवाननि खे, यूथ खे तव्हां इनकरेज कंदो, सही। ओतिरो हुनजो टैलेंट एक्सप्लोर थींदो। असांजो कमु आहे उन्हनि जे टैलेंट खे Explore एक्सप्लोर करणु। करणु। असां जेकॾहिं उनखे डिस्करेज कंदासीं न त सही। पोइ हू दॿिजी वेंदो ऐं सही। पोइ हू चवंदो त अलाए छा उस्ताद, अलाए कहिड़ी भला अलाए आहे। कहिड़ी भला आहे। हा, त इन वारे सां असांजी कोशिशि सही। हूंदी आहे त स्टूडेंट सां पंहिंजा ॿार रिश्तो क़ाइमु कजे, सही। जीअं हुनखे हुनजी लर्निंग सुठी थिए। सही। असां चाहियूं था त जेकॾहिं असांजो जेको नौजवान सुठे नमूने लर्न करे अॻियां निकिरंदो, अॻियां त निकिरे। उहो असांजे लाइ अच्छा ख़ुशी जो डॉक्टर इज़ाद आहे। इस्माइल साहब, मां हिकिड़ी कॉल वठी हिकड़ो सवाल तव्हांखां ज़रूरु कंदमि टैलेंट जे हवाले सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम हाँ जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? जी, मैं गुलाम यासीन भुट्टो फिरामदेर की हूँ। हमाके भलेकार सुबह मेरा प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदो? बड़ी मेहरबानी हमारी ॿियो कुझु चवणु चाहींदा असांजे प्रोग्राम लाइ? जी, ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हले पियो, एंजॉय करे रहिया आहियूं, ॾाढो बहितरीनु प्रोग्राम असां ॾाढो ॾिसंदा आहियूं, जॾहिं बि हलंदो आहे टाइम कढी असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। कहिड़ी ॻाल्हि अॼु असांजे प्रोग्राम जी घणी वणंदी आहे तव्हांखे? कॉल ड्रॉप थी वई, ठीकु आहे, वरी महिरबानी। त डॉक्टर इस्माइल साहब, तव्हां टैलेंट जी ॻाल्हि कई, ठीकु आहे, अगरि मां टैलेंट ते ॻाल्हि अचां त असांजे पाकिस्तान में अगरि त रेशो थियो वञे त पूरे ओवर द वर्ल्ड असांजे जेके नौजवान में टैलेंट आहे, ॿियनि जे मुल्कनि में नस्बत में मुंहिंजो IQ लेवल तेज़ आहे, पर छो असांखे उहे ई ॿियनि जा एक्सपेरिमेंट ते ई असांखे फोकस करियो थो वञे? कंहिं ॿिए के जो ऑलरेडी के न्यूटन लॉ को या ॿिए के लॉ को मज़ीद अॻिते छो इंक्रीमेंट नथा करनि? पंहिंजो को लॉ छो दरियाफ़ नथो थिए? पंहिंजो को प्रोजेक्ट छो नथा ठाहे सघनि? पाकिस्तान ऐं सिंध जी जेका ज़मीन आहे न, उहो ज़ख़ीज़ आहे। सही। उन सां उनजो वरी सिंध ऐं पाकिस्तान जो जेको नौजवान आहे, ॿार आहे, उनजो ज़हन ज़ख़ीज़ आहे। सही। हाणे उन्हनि खे एतिरा मौक़ा न, अपॉर्चुनिटीज़ नथियूं सही। मिलनि। मिसाल तव्हां सिंध में किथे बि स्कूलनि में वञो, जॾहिं साइंस फेयर थियनि था त ॿार जेके माना अहिड़ियूं इनोवेशन्स खणी था अचनि, या यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स, ऐं मूं पाण बिज़नेस इंक्यूबेशन सेंटर जे हवाले सां उते स्टूडेंट्स खे चयमि त बाबा तव्हां पंहिंजा बिज़नेस आइडियाज़ खणी अचो। असां 50 छोकिरनि में 10 छोकिरनि बाक़ाइदे सिलेक्ट करे उन आइडियाज़ सिंध गवर्नमेंट जे सिंध इंटरप्राइज़ डेवलपमेंट फंड वारनि खे चयोसीं बाबा हिननि खे 5-5 लख रुपया ॾियो त हीउ पंहिंजो बिज़नेस शुरू कनि। आइडियाज़ जेके नौजवान खणी था अचनि ऐं उन्हनि आइडियाज़ जी वॾी क़ीमत हूंदी आहे, अरबें रुपया, हाँ, माना बिल्कुलु। माना सम्झो त दुनिया में वॾी क़ीमत आहे। बदकिस्मती सां असांजे मुल्क में अहिड़ी का पॉलिसी कोन्हे, अहिड़ी का प्लानिंग कोन्हे उन्हनि खे इनकरेज करण जे लाइ। मिसाल हिकिड़ो आइडिया गैस जो, बायोगैस जो खणी थो अचे। हिकिड़े स्टूडेंट्स फूड साइंस एंड टेक्नोलॉजी सत्तू जो आइडिया नओं खणी आयो, त उनजी न्यूट्रिशन वैल्यू ते त तव्हां माखी जो सत्तू ऐं हीउ खाईंदो त हिननि जी न्यूट्रिशन वरी हेतिरी बहितर थींदी। हिकिड़ो स्टूडेंट्स मिनरल मोलासिस ब्लॉक्स, जेके जानवर जेके चटींदा आहिनि, जेके फूड हाँ, सप्लीमेंट, food त हुनमें हिकिड़ो त उहो जानवर जेकॾहिं रिप्रोडक्शन सिस्टम बहितर थींदो, मिल्क वधीक थींदो ऐं हुनजी गोश्त जी पैदावार वधीक थींदी। त अहिड़ा नवां नवां बिज़नेस जे हवाले सां आइडिया आहिनि। हींअर मूंखे कल्ह हिकिड़ो अज़हर रिज़वी साहब है कराची में एंटरप्रेन्योर जो एक्सपर्ट, मूंखे चई आपका जो ये आइडियाज़ था ड्राई मिर्च जो है न, मिर्चनि जी ड्राइंग जो, सुकाइण जो, चई उहो नीदरलैंड वारनि उते हिकिड़ी छोकिरी खे चवंदमि तूं अची इहो खर, असां तोखे हेतिरा पैसा ॾियूं था। त असांजे मुल्क जो जेको ब्रेन आहे उहो ड्रेन थी रहियो आहे। त असीं चाहियूं था त इन मुल्क जे नौजवाननि जे जेके ब्रेन खे ट्रेन थियण जे बचाइण जे लाइ मुल्क जे यूथ जी जेका पॉलिसी ठही आहे, उन पॉलिसी में एग्रीकल्चर लाइफ स्टाइल सेक्टर खे इंक्लूड करे उन नौजवान लाइ स्मॉल मीडियम इंटरप्राइज़ जे हवाले सां उन्हनि खे बाक़ाइदे मौक़ा ॾिना वञनि। त साइंस जे हवाले सां जेका ॻाल्हि सही, साइंस जे लाइ असां वटि तमामु घणियूं थ्योरीज़ पेश थी सघनि थियूं, आइडियाज़ खणी अची सघंदा, पर उनखे इनकरेज करण जे लाइ असां वटि उहो सिस्टम न आहे। ऐं जेकॾहिं सिस्टम आहे बि सही त असां पंहिंजे जी टंग छिकींदासीं त हीअ अॻियां छो पियो वञे। त असां चाहींदासीं त मुल्क जे हायर आला तइलीमी इदारा आहिनि, हायर एजुकेशन सिस्टम आहे, पाकिस्तान टेक्नोलॉजी डेवलपमेंट फंड आहे, पाकिस्तान जेको सो माना वॾी जेका असां माना हुनजो प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे, साइंस एंड टेक्नोलॉजी डिपार्टमेंट आहे। त उन्हनि खे खपे त इन्हनि नौजवाननि जा जेके आइडियाज़ आहिनि उन्हनि खे चाइना में आयुसि हिकिड़ो तव्हां ॻाल्हि पंहिंजी उन्हनि खे पाकिस्तानी गवर्नमेंट खे खपे, पर चाइना में आयुसि त उते साइंस टेक्नोलॉजी डेवलपमेंट हिकिड़ो सेंटर क़ाइमु कयो अथनि। यूथ खे चवनि था आइडिया खणी अचो, तव्हांजी असां सॼो स्पॉन्सर कंदासीं। ऐं उहे जेके नवां नवां आइडिया खणी था उन्हनि खे पैसा ॾियनि था ऐं उहे वरी आइडियाज़ खे पाण बिज़नेस में शुरू कनि था ऐं उते जी इकोनॉमी। ॾिसो माना केतिरो टैलेंट केतिरो मौजूदु आहे। असांजे ई शागिर्द अगरि इहे आइडियाज़ उन ते इम्प्लीमेंटेशन थिए, उन ते थिए त पोइ असांजा जेके ॿिया ईंदड़ शागिर्द आहिनि त उन जे ई प्रोजेक्ट ते असांजो ज़हन रखियल आहे। मिसाल तव्हां पंहिंजो आइडियाज़ खणी आया त बाबा ब्लूटूथ ते असां उन वक़्त में AC चालू करे, त आउं सम्झां थो त असांजो जेको IT जो शागिर्द आहे उनखे बाक़ाइदे अहिड़ियूं एप्स इजाद कयूं अथसि
काफ़ी चढ़ियो आहे। टेक्नोलॉजी ट्रांसफर करे सघो था एप्स जे ज़रिए। एप जे ज़रिए डॉक्टर साहब मां हिकिड़ो ब्रेक वठी वठां पोइ हिन ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। इन प्रोग्राम सां ताबुन खे सुरहाण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी काॾे न वञो, सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन खे सुरहाण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी। असां हिकु डॉक्टर विक्रम मौजूदु आहिनि। एतिरी ख़ूबसूरत ॻाल्हियूं, एतिरी काफ़ी सारियूं ख़ूबसूरत शेयर बि कयूं, अवेयरनेस बि असां पंहिंजी ॾिनी। पर हींअर आउं ज़रूरु उनको पुछणु चाहींदमि त चले बार्गेनिंग का तो आपने मुझे बता दिया हिकु ख़ूबसूरत हिकिड़ो सुठो वाक़ियो, पर पचाइण में केतिरा एक्सपर्ट आहियो? Alhamdulillah, everything. I was very fond. सिंधी में बात करो। देखो अभी मूंखे पचाइण जेका आहे न इलाही वणंदो आहे। माशाल्लाह केॾी सुठी सिंधी थी ॻाल्हाए। मूंखे पचाइण जेको इलाही वणंदो आहे। मां पाण पचाईंदी आहियां छो मूं वटि को मेट कोन्हे। सही सिंपली ॻाल्हि इहो आहे। ऐं मूंखे जेको आहे पाण करणु मीन्स ख़ुशी थींदी आहे त मां पंहिंजे ॿारनि जे लाइ, मुंहिंजी पंहिंजी जेका फैमिली आहे उन्हनि जे लाइ मां पाण ठाहियां। इलाही गर्मी बि लॻंदी आहे, पर छा कयूं, इहा मोहबत जी ॻाल्हि आहे की मूंखे करिणो आहे। ऐं मीन्स माण्हुनि जेका आहिनि उहो चवंदा आहिनि, मुंहिंजी फैमिली वारा आहिनि, जेका मुंहिंजे सहुरा वारा जेका आहिनि ऐं मेका वारा, उहो चवंदा आहिनि त मुंहिंजी बिरयानी इलाही सुठी आहे। ऐं जेका बि बिरयानी चिकन जी मुर्गी जी मीन्स मटन चिकन। चलो ही त वणी थी अथनि। कहिड़ी शइ न वणंदी अथनि तव्हांजी? मूंखे कहिड़ी न वणी? न उन्हनि खे तव्हांजी जेके सहुरे ॼणा। हा न मुंहिंजी साम्हूं कोन चयो आहे। सवाईंदव न त ठाहींदी न हिकिड़ा। मुंहिंजे साम्हूं न, मुंहिंजी हर शइ अलाह जो शुक्र आहे। घणा ॿार आहिनि तव्हांखे? मुंहिंजे 4 4 माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। 2 मुंहिंजी धीअरूं आहिनि ऐं 2 मुंहिंजा पुट आहिनि। ऐं अलाह ताला उन जे नसीब इलाही सुठा आमीन आमीन सेहत तंदुरुस्ती। सही। अच्छा मेकअप जो केतिरो शौक़ु आहे? जिते शादी वग़ैरह में मूंखे कोन्हे। मूंखे इलाही बसि अहिड़ी हुजे त मन सुठी लॻां। सही हुजे। हा बसि सही हुजे। पर मूंखे मेकअप सां मूंखे मीन्स बसि लिपस्टिक हुजणु खपे। हिकिड़ो दौर हो मुंहिंजो यूनिवर्सिटी में त इकरा जेका आहे उहा लिपस्टिक जे बग़ैर ऐं चूड़ियूं जेका पंहिंजो बि एॾो दौर हो। अॼुकल्ह मूंखे ॾिसनि था हींअर तेहरी उहा ई आहे जेके कॾहिं लिपस्टिक बि न लॻाईंदी आहे मॉर्निंग छो ते लिपस्टिक ज़रूरी हूंदी हुई ऐं चूड़ियूं मुंहिंजी यूनिवर्सिटी में। हाणे मूंखे अहिड़ो कोन्हे छो मुंहिंजो ॿार थी विया आहिनि ऐं मां हिते पढ़ाई जेका मुंहिंजी आहे, मुंहिंजो सोशल सर्किल मीन्स वधीक आहे, पोइ मुंहिंजी जॉब हूंदी आहे त इन में मूंखे कम टाइम कोन थो मिले त मां ईअं कयां। मूंखे मीन्स पार्लर वञण में ई महीनो 2 महीना थी वेंदा। अच्छा हिकिड़ा जल्दी जल्दी में कुझु सवालनि मूंखे जवाबु ॾींदा। कहिड़ी दोस्त वधीक तव्हांखे यूनिवर्सिटी जी यादि ईंदी आहे? उनजो नालो खणंदा आहियूं। मूंखे यादि ईंदी आहे सारा भुट्टो ऐं साइमा खटियान, शाहीन ज़मानी। शाहीन खे मां इलाही तंग कयो, इलाही तंग कयो। तंग मतलब छा कयो? लंच चुराए वेंदो? नोट्स खणी वेंदो? न उनजो मीन्स उनखे ईअं ई मीन्स असीं तंग कंदा आहियूं। उहा जेका मस्तु हूंदी हुई, यानी खड़ी ऐं मस्तु। उहो मीन्स थोरो सो बोल्ड टाइप। न बोल्ड न हुई, पर उहो मूंसां जेके न थोरो सो जेलस थींदी हुई त मां हुनखे इलाही तंग कंदा हुआ। इहो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो सुठो। ये जेलसी में बि प्यार हूंदा। सही शाइन डोंट टेक सीरियस, यू आर माय गुड फ्रेंड ऑफ माइन। जदी कराची करे लाइव मूंखे चई हुई। पर ॾाढी ख़ूबसूरत यादूं आहिनि ज़बरदस्त। डॉक्टर कुबर साहब तव्हां कुझु खाइण जो शौक़ु ख़ासि हुते गर्मी में या कॾहिं पचाइण जो एक्सपीरियंस रहियो? न पंहिंजी घरवारी खे केॾी महिल माना जॾहिं महिमान अची वेंदा आहिनि त पोइ हथ वञाईंदा आहियूं। बिरयानी सुठी ठाराईंदा आहियूं, कढ़ाई वग़ैरह सुठी ठाराईंदा आहियूं। छा बसर वग़ैरह कची ॾींदा? टमाटर? उहो को मसलो कोन्हे। बसर टमाटो कटण को मसलो ई कोन्हे। पंहिंजी सलाद पाण बि ठाहींदा आहियूं, पाण बि जेको माना कुकिंग कंदो आहियां पैसनि नमूने माना फारिग टाइम ते। जॾहिं हा माना सैटरडे या संडे उहो हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं हूंदो आहे जंहिंमें मतिलबु जॉइंट वेही सभु हर को पंहिंजो कमु कंदो आहे। या केॾी महिल पिकनिक ते वेंदा आहियूं, उते बि पंहिंजो पाण में दोस्त हूंदा आहियूं त उते बि करे वठंदा आहियूं। इहो इशू न आहे। बिरयानी करे खाराइबी। वाह वाह ज़बरदस्त। बिरयानी जा एक्सपर्ट, 2 बिरयानी जा एक्सपर्ट आहिनि। हाणे मूंखे लॻे थो पकी मुंहिंजी दावत आहे। न बसि हाणे जेका ढाबा हलंदो असांजो। हा ढाबो साइड बिज़नेस पर बिरयानी खपे। चलो ठीकु आहे, पर वधि में वधि ग्राहक मां ई हूंदी इंशाल्लाह। सिर त मौसीक़ी जो केतिरो शौक़ु? कहिड़ी म्यूज़िक वणंदो? कहिड़ो म्यूज़िक वणंदो? फोक म्यूज़िक जेका ॾाढी वणंदी आहे ऐं मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। ऐं सम्झां थो त उहो वणी कोन्हे जेके वाह न लॻो हुजे। त मौसीक़ी
जे हवाले सां पोइ जेका बि माना इंडियन जा जेके पुराणा गाना आहिनि या सिंधी लोकगीत आहिनि कहिड़ो को अहिड़ो गीत जेको हर वक़्तु ज़बान ते हुजे कोड़ो जंगारींदो को हुजे तमामु घणा आहिनि हाणे हिकिड़ो हुजे हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां छा तव्हांखे ॿुधायूं पोइ हिकिड़ो भेरो शेर जी सूरत में ई ॿुधायो न बसि हिकिड़ो गर्मी जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि करियो था जी। त उन हवाले सां त गर्मी जे हवाले सां गर्मी सर्दी सिर ते सही गुल जले थी तॾहिं वल वाह। वक़्तु वञाई मुफ़्त मथां क़ीमत लहिणी हर को पल वाह। इल्मु त आहे सच जी वाट वाट इन ते हलंदो हल वाह त गर्मी सर्दी सिर ते सही माण्हू खे सवणियूं पवंदियूं आहिनि सही इहो माना ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहिनि ऐं गुल बि तॾहिं वल जले थी त माण्हू इंसान आहे हिन सिस्टम में रहे थो त उनखे उन माहौल सां मुताक़बत रखणी पवंदी न रखंदो त पोइ हली न सघंदो इहो वधीक सही बहितर आहे। ॾाढी ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी इकरा दो सवाल पूछूंगी जल्दी से जवाब दीजिएगा एक तो हिकिड़ो त तव्हांजी ख़ुशी जो उहो कहिड़ो ॾींहुं हुयो ऐं हिकिड़ो ॾुख वारो ॾींहुं उहो कहिड़ो हुयो पहिरियों ख़ुशी वारो ॾींहुं ॿुधायो ख़ुशी वारो ॾींहुं त उहो मीन्स जॾहिं मूंखे एमफिल जी मीन्स डिग्री मिली यानी कि जो मुझे उसका मिला एंड आई वाज डेडिकेटेड टू माय फादर बिकॉज आई रियली लव माय फादर एंड मदर हस्बैंड से भी करती हूँ लेकिन फादर सब करेक्शन कंदी थी वञे अॻियो अॻियो वरी चओ घर वेंदी थी एक्चुअली माय फादर दैट वाज अ ड्रीम ऑफ माय फादर कि आई वुड बी अ डॉक्टर माशा जी एंड अनफॉर्चुनेटली एट दैट टाइम आई रिफ्यूज लम्स एडमिशन तो मुझे याद है अपने अब्बा का थप्पड़ तो ही वॉज पनिश मी कि तुम उपसन यूनिवर्सिटी में पढ़ोगे एंड आई गॉट position to and then I just realized कि now I have to do a PhD for my doctor for my sake of my father ज़बरदस्त ज़बरदस्त तो जब एमफिल की बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी मूंखे तव्हां सां पर मूंखे टाइम बिल्कुलु ख़तमु बिल्कुलु। थी वियो मूंखे हुजे पर हींअर मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां ॿई आयो असांजे प्रोग्राम में जल्दी जल्दी बताया आपको आके कैसा लगा यहाँ पे मुझे बहुत अच्छा लगा रियली 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 लाइक दिस प्रोग्राम और मुझे द होस्टिंग द यू नो एजुकेटेड एंड लिटरेचर आई रियली लव दिस थैंक यू सर तव्हांखे तमामु बहितरीनु मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जेॾी महिल आउं सुबुह मेराण में ईंदो आहियां त मूंखे इहा वधि खां वधि ख़ुशी थींदी आहे त जेकॾहिं मुंहिंजो जेको मैसेज आहे आम माण्हू ते पहुचे हेॾा लर्नेड अधी जेका वेठी आहे तमामु लर्नेड आहियो पंहिंजे फील्ड जा हर माण्हू पंहिंजी फील्ड जो एक्सपर्ट आहे त उन हवाले सां मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त नॉलेज खे शेयर करियो नॉलेज खे आम माण्हू ते पहुचायूं त जीअं ॿियो कुझु न त असांजा जेके दुनिया में माण्हू वेठल आहिनि नॉलेज मां फ़ाइदो ज़बरदस्त मूंखे थैंक यू वेरी मच तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी त असांजे प्रोग्राम में मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं इन प्रोग्राम सां ताबत कयो सुरहाण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए कोई 10 लख रुपए ताईं सुभाणे वरी आऊं हाज़िर थींदमि पंहिंजे नए महिमाननि पंहिंजे नए ख़ूबसूरत मौज़ू सां तेसिताईं पंहिंजी होस्ट तइलीम मां खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़